नाज़रीन बहरान टीवी में भलीकार मां मुबशिर सोलंकी ऐं मां आहियां फराशा। सब खां पहिरीं नज़र हेडलाइन ते। फील्ड मार्शल सैयद आसिम मुनीर चयो आहे त पाकिस्तान जी तरक्की ऐं उरूज खे प्रोपेगेंडा ऐं जाली ख़बरुनि सां नथो रोके सघिजे। उनखे गैर मुल्की सरपरस्ती में थींदड़ दहशतगर्दी सां बि नथो रोके सघिजे। पाकिस्तान जी तरक्की खे नुक़सान पहुचाइण जी कोशिश कंदड़ दुश्मन नाकाम थींदा। उहे कुवतूं रियासत जी मज़बूती ऐं अवाम जे इत्तेहाद सबब नाकाम वेंदियूं। हथियारबंद फौज क़ौम जे साथ सां दहशतगर्दी जे ख़ात्मे लाइ पुरज़म आहे। चीफ ऑफ डिफेंस फोर्सेस सैयद आसिम मुनीर पारां कोयटा छावनी जो दौरो। बलूचिस्तान में मुक़रर फॉर्मेशंस जे ऑफिसरनि ऐं जवाननि सां मुलाक़ात। जंग जी तब्दील थींदड़ तक़ाज़ाउनि जो असराइतो जवाब ॾियण लाइ आला मयार बरक़रार रखण ते ज़ोर। कमांड एंड स्टाफ कॉलेज में तरबियत हासिल कंदड़ ऑफिसरनि ऐं फैकल्टी मेंबरनि खे ख़िताब। वज़ीर आज़म हिक ॾींहं जे दौरे ते कोयटा पहुची वियो। गवर्नर ऐं वज़ीर आला बलूचिस्तान पारां एयरपोर्ट ते शहबाज शरीफ़ जी आजियां। वज़ीर आज़म सूबाई एपेक्स कमेटी जे इजलास की सदारत कंदो। सूबे अंदर अमन अमान के हवाले से अहम फैसलन जो इम्कान। सिंध हुकूमत पारां हैदराबाद में लतीफ़ाबाद का हैदर चौक ताईं पीपल्स बस सर्विस जल्द शुरू करण जो ऐलान। सीनियर वज़ीर शर्जील मेमून चयो आहे त लतीफ़ाबाद का हैदर चौक ताईं पीपल्स बस सर्विस जल्द हलाई वेंदी। सखर का शिकारपुर, खैरपुर का रोहड़ी और खैरपुर का रानीपुर ताईं पीपल्स बस सर्विस जा रूट शुरू किया विया आहिनि। असांजी कोशिश है त हर रूट ते पीपल्स बस सर्विस शुरू कई वञे। सिंध असेंबली में खिताब कंदे शर्जील मेमून वधीक चयो आहे त 22 मई ते शाहराह भुट्टो जो इफ्तिताह थींदो। सिंध हुकूमत डबल टेकर समेत नयूं बसूं ख़रीद करे रही आहे। पब्लिक ट्रांसपोर्ट सां रोड ते ट्रैफिक जो दबाव घटिबो। इलेक्ट्रिक गाड़ियूं अचण बैदि गदलाण खे घटाए सघंदासीं। आईजी सिंध जावेद आलम ओढो चयो आहे त पिंकी केस में केतिराई वॾा नाला आहिनि। मंशियात कारोबार में केतिरनि माण्हुनि जा नाला साम्हूं अची सघनि था। कराची में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे आईजी सिंध वधीक चयो आहे त मंशियात ख़िलाफ़ कोशिशूं करणु हर शहरी जो कमु आहे। शहरनि खे शाहिदी ॾियण लाइ कोर्ट अचणु घुर्जे। टास्क फोर्स ठाहे रहिया आहियूं। शहरी उनखे मालूमात फराहम कनि। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप चयो आहे त यूएई ऐं सऊदी अरब जी दरख़्वास्त ते ईरान मथां अॼु हमलो न कंदासीं। ईरान मथां हमलो कुझु अरसे लाइ मुलतवी कयो वियो आहे। शायदि हमेशह जे लाइ अरब मुल्कनि अपील कई आहे त ईरान मथां तय थियल कार्रवाई रोकी वञे। पंहिंजे बयान में सदर ट्रंप चयो आहे त हिन वक़्तु अहम सफ़ारतकारी जारी आहे। मुआइदो न थियो त फ़ौज खे हमले लाइ तयारु रखण जो हुकुम ॾिनो आहे। ईरानी फौज पारां अमरीकी सदर के सख्त वार्निंग। ॿीहर हमले की सूरत में भरपूर रद्दअमल ॾियण जो ऐलान। ईरानी फौज चयो आहे त अमरीकी हमले ते जवाबी कार्रवाई लाइ मुकमल तौर ते तयारु आहियूं। अमरीका हमले की डेडलाइन ॾिनी ऐं पोइ पाण ई मुलतवी कई। हथियार फिटा करण जो तस्वुर ख़ाम ख़्याल आहे। ईरानी सदर मसूद पेज़ेश्कियान चयो आहे त ॻाल्हियुनि जो मतिलबु उहो नाहे त ईरान हथियार फिटा कंदो। ईरान हमेशह वक़ार, ख़ुदमुख्तियारी ऐं क़ौमी हक़नि जे तहफ़्फ़ुज़ सां ॻाल्हियुनि में शामिल रहियो आहे ऐं कंहिं बि हालत में अवाम ऐं मुल्क जे जाइज़ हक़नि खां पोइ ते न हटंदो। सदर मसूद पेज़ेश्कियान पंहिंजे जारी कयल बयान में चयो आहे त ईरानी क़यादत आख़िरी दम ताईं पूरी ताक़त ऐं अज़म सां अवाम जी ख़िदमत कंदी रहंदी। ईरान जे मफ़ादनि ऐं क़ौमी वक़ार जो हर क़ीमत ते तहफ़्फ़ुज़ कयो वेंदो। ग़ज़ा इमदाद खणी वेंदड़ सामूंडी काफ़िले ग्लोबल समूद फ्लोटिला ते इसराइल जा हमला। पाकिस्तान समेत 10 मुल्कनि पारां इसराइली हमलनि जी सख़्त लफ़्ज़नि में मुसम्मत। तुर्किया, बांग्लादेश, ब्राज़ील, उर्दन, इंडोनेशिया ऐं मालदीव समेत 10 मुल्कनि जे परॾेही वज़ीरनि पारां गॾियल मज़म्मती बयान में ग्लोबल समूद फ्लोटिला मथां इसराइली हमले ते कावड़ जो इज़हार। इसराइल खां गिरफ़्तार कारकुननि खे फौरी तौर ते आज़ाद करण जो मुतालबो। जतोई ॿारनि ख़िलाफ़ बिलावल ज़रदारी क़त्ल केस लंजार हाउस साड़ण वारे केस जी ॿुधणी 11 जून ताईं मुलतवी। नेशनल पीपल्स पार्टी जो सरबराह ग़ुलाम मुर्तज़ा जतोई संदसि भाउ मसरूर जतोई नौशर फेरोज़ जी दहशतगर्दी जे ख़ात्मे वारी अदालत में पेश। अदालत जो जज मुक़रर न हुजण करे केस की ॿुधणी 11 जून ताईं मुलतवी। ग़ुलाम मुर्तज़ा जतोई ॻाल्हाईंदे चयो आहे त मुंहिंजी जंग इक़्तिदार जी न पर नज़रियाती आहे। चाहियां थो त सिंध जो निज़ाम दुरुस्त थिए। जेसीं ताईं माफ़िया मां जान नथी छुटे तेसीं ताईं किरदार अदा कंदो रहंदुसि। रैड की दरबार जो गादी नशीर साईं सादराम देहांत करे वियो। हिंदू बिरादरी जे रूहानी पेशवा सादराम सिंगापुर में इलाज दौरान दम धणिया वाले कयो। घोटकी, मिरपुर माथेलो, डहरकी, उबाड़ो ऐं ॿियनि शहरनि में हिंदू बिरादरी पारां सोग में कारोबार बंद।
सिंध के मुख्तलिफ इलाक़नि मां हिंदू बिरादरी जा माण्हू रहड़की दरबार पहुचण शुरू। साईं साधराम जो मढ़ सिंगापुर खां रहड़की दरबार आंदो वेंदो। बेपखास वेझो पलान में अगवा थियल 3 नींगरियूं राजूनी कोशिशुनि सां बाज़ियाब। पुलिस आसिया, रेहाना ऐं नाज़िया मंगड़ावार खे ॻोठ बाज़ मरी मां बाज़ियाब कराए वरितो। सिविल अस्पताल मां मेडिकल चेकअप बाद नारियूं वुमेन पुलिस हवाले। नियाणियुनि खे अदालत में पेश कयो वेंदो। 3 ॾींहं अॻु जवाबदारनि ॻोठ अबू बकर जोड़े में घरनि ते हमलो करे औरतुनि ऐं ॿारनि मथां तशदुद बैदि 3 नींगरियुनि खे अगवा कयो हो। 8 सुञातल ऐं 11 अणसुञातल जवाबदारनि मथां दहशतगर्दी जे कलमनि हेठि केस दाख़िल।